नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जरवार में ख़बर ॾींदा हलूं त हयात पीताफी जे ॻोठ बुड्ढो भट्टी जे रवासी 70 सालनि जे रवासी पीरसन लियाकत भट्टी वॾे पुट रियाज़ अली भट्टी सां गॾु प्रेस क्लब पहुची नंढे पुट इख्तियार अहमद ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं नाफ़रमान पुट मूं मथां तशदुद करे मुंहिंजी किरयाने जी दुकान ते पियल रोक 50,000 ऐं दुकान मां क़ीमती सामान खणी फरार थी वियो। पैसा ऐं सामान घुरण ते नाफ़रमान पुट ॿिनि माण्हुनि ज़रिए मौतमार धमकियूं ॾेई रहियो। जॾहिं त आऊं पंहिंजे दिफ़ा कंदे फ़हाल हिन ते एनसी कराए हयात पीताफी चौकी हवाले करे छॾियो, पर अफ़सोस चौकी इंचार्ज इन खे चौकी जो एहसास ॾियण बजा घर वारियूं सहूलियतूं मुयसर करे छॾियूं आहिनि। पीरसन SSP घोटकी समेत ॿिनि वसवारनि खे अपील कंदे चयो त नाफ़रमान पुट मां ख़तरो आहे, उन खे जल्द खां जल्द वॾी जेल उमाणियो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।